परोकार बि मूंखे घणो पर प्यार वारनि आसरियो अची पहुता आहिनि। स्टेज ते वेठल पेटियाल सिंध जो मरकज़ी अॻुवाण असांजो भाउ हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहब, हिन महफ़िल जो मोर पेटियाल ज़िले बदीन जो साबिक़ सदर साईं नूर मोहम्मद सुमरो साहब, हिन महफ़िल जो मोर साईं भुरंगी साहब, स्टेज ते वेठल पेटियाल ज़िला बदीन जो साबिक़ सदर ऐं पेटियाल सिंध जो साबिक़ मरकज़ी जनरल सेक्रेटरी मुझे चाचो साईं सलीम मलकानी साहब, भाउ अब्दुल फताह साहब, साईं गुल मोहम्मद साहब, स्टेज ते वेठल सब साईं अता शाह साहब ऐं पिंडाल में वेठल सब मुंहिंजा पिणी मुंहिंजा भाउर मुंहिंजी भेनरियूं मुंहिंजो वाके सलाम। सब खां पहिरीं मां बदीन ज़िले जे महबूबन जो तमामु घणो थोराइतो आहियां, ख़ुसूसन साईं अतीक रहमान सोलंकी साहब जो, साईं मंजूर आरिसर साहब जो, जिन अॼोकी परोकार तकरीब में असांखे वधू कयो ऐं असांखे मान ॾिनो, महिमान जे हिसाब सां स्टेज ते विहारियो ऐं अवां महबूबन सां लफ़्ज़ ख़ुशाई जो मौक़ो ॾिनो। मां अॼोकी महफ़िल जे मोर साईं नूर मोहम्मद सुमरे साहब खे, साईं भुरंगी साहब खे उमिरि जा 60 साल हिन नफ़्सा नफ़ीअ जे दौर में उमिरि जा 60 साल पूरा करे ख़ैर ख़ूबीअ सां रिटायर करण ते ख़िराज तहसीन पेश थो कयां ऐं मुबारकबाद थो ॾियां। साईं नूर मोहम्मद सुमरो साहब KTLF में जेको किरदारु अदा कयो उहिदेदार जे सद में, ज़िले जे अॻुवाण जे सद में ऐं हमेशह हक़ ऐं सच जी ॻाल्हि कंदो रहियो। असां हमख्याल दोस्तनि जी जॾहिं का गॾिजाणी थींदी, का वेक थींदी त उते बि जेके ॻाल्हियूं कंदो त उहो उसूली कंदो, आईनी कंदो ऐं जेको पंहिंजो मौक़िफ़ कंदो उन मौक़िफ़ ते हमेशह अटल रहंदो। हिकु दफ़ो हीउ जेको मर्कज़ महिल चवनि था उहो सोपात मर्कज़ उन वर्किंग कमेटी जो इजलास घुरायो, उन वर्किंग कमेटी जे इजलास में असां दोस्तनि समेत वियासीं, पर उते साईं नूर मोहम्मद सुमरे जेको मौक़िफ़ कयो, उस्तादनि जो केसर कयो, उहो बात ते सां रखियो ऐं सोपात सदर तो पेशाब जो बहानो करे साईं खे यादि हूंदो, साईं जे लफ़्ज़ ॿुधण जी हुनखे इख़लाक़ जी ज़रूरत न हुई, उहो मैदान से ॿाहिरि निकिरी वियो। साईं नूर मोहम्मद सुमरे खे जॾहिं बि असां पनवाकिल हुजे, हैदराबाद हुजे, कराची हुजे, जॾहिं बि उस्तादनि जी का कोठ थी आहे उन में जॾहिं बि सॾु कयो ऐं साईं नूर मोहम्मद साईं अतीक रहमान सोलंकी समेत हर मार ते असां गॾु बीठो पहुता। हितां जो जेको मसइलो दोस्तनि ॿुधायो, अपग्रेडेशन कुझु दोस्त रहिजी विया, उनमें साईं नूर मोहम्मद सिंध सेक्रेटरी में आयो, कुझु जेका मदद असांखो बि थी सघी, पर पाण 3-4 ॾींहं रही हिकु जेको एजुकेशन में कढाए जो फिनांस में कढाए बदीन जे उस्तादनि खे उहो जेको अपग्रेडेशन बि कराए ॾिनी, बदीन जे उस्तादनि खे DPC ॾियारे ऐं HSC प्रमोशन वठी ॾिना। असां बदीन ज़िले जे दोस्तनि को उम्मीद ज़ाहिर था कयूं त जेके ॿिया दोस्त ईंदा उहे बि साईं नूर मोहम्मद जो जे नक्शे क़दम ते हलंदा, साईं सलीम मलकानी जे नक्शे क़दम ते हलंदा, उन्हनि कीअं बदीन ज़िले जे उस्तादनि जी बिना ज़ात मतभेद जे ख़िदमत कई आहे ऐं ईंदड़ जेको असांजो नौजवान जेको क़यादत संभालींदो उहो बि बदीन ज़िले जे उस्तादनि जी बिना मतभेद जे ख़िदमत कंदो। बदीन ज़िलो जे दोस्त लाड़ जी पटी वाक़ई उहा लाड़ जी पटी जा माण्हू भाग भरिया माण्हू आहियो, अवां सभा जा माण्हू आहियो, अवां जे ज़िले अवां जी डिवीज़न सिंध जे उस्तादनि खे ही प्लेटफॉर्म मुहैया करे ॾिनो। बदीन ज़िले जी वॾी तारीख़ आहे, PTLF जे तंज़ीम जे जोड़ बि बदीन ज़िले जी तारीख़ आहे ऐं PTLF जो जेको मर्कज़ी पीरियड रहियो
अब्दुल जतोई साढ़ा 12 साल सिंध जो सदर रहो तो साढ़ा 6 साल सिंध जो सेक्रेटरी जनरल साईं सनी मलकानी रहो। बस साल सिंध जो जंहिंजो तालुक बदीन सां हो। 2.5 साल सिंध जो सेक्रेटरी जनरल साईं रुस्तमवाणी साहब रहो। बदीन ज़िले की वॾी तारीख़ आहे ऐं बदीन ज़िले हमेशह उस्तादनि जी जेका अॻुवाणी कई आहे उहा नंढ लीडर जी हैसियत में अॻुवाणी कई आहे। साईं अता शाह तव्हां जूं ॻाल्हियूं सभु भलियूं ॻाल्हियूं। साईं अकबर शाह पंहिंजे साईं अकबर शाह जा मुंहिंजे ख़्याल में 2 या 3 किताब मां पढ़िया जेके तालबानी साहिब साईं जे वञण खां पोइ उन्हनि खे मरतब कयो सारूं ऐं संभालूं ऐं ॿियो फर्क़े काई कूज। साईं अकबर शाह थो लिखे त पेटीअ रखंदड़ असां अहिड़ा खोड़ माण्हू ॾिठा ऐं मुस्तक़बिल बि ईंदा जेके जादूगर हूंदा, जेके लफ़्ज़नि में कस्टर्ड माण्हुनि खे खाराईंदा, खीरियूं माण्हुनि खे खाराईंदा, माखियूं ऐं मिसिरियूं माण्हुनि खे चखाईंदा, पर जेके हुन जा इरादा हूंदा उहे इरादा खपर नांग वारा हूंदा। उहो ही दौर हले पियो। साईं अकबर शाह जूं लिखियूं उहे सच साबित थियूं त पंहिंजे इक़्तिदार खे तूड़ ॾियण जे लाइ ही 6 साल हले पियो। तॾहिं बि चवंदा त असां मर्कज़ी उहिदेदार आहियूं, तॾहिं बि चवंदा त असां अञा उहिदनि ते क़ाबिज़ आहियूं, आईनी ॼाऊं माण्हू। उन वक़्तु साईं सलीम मलकानी खे यादि हूंदो अब्दुल जतोई सिंध जो सदर हो, कादिर बख्श तालबानी सिंध जो जनरल सेक्रेटरी हो, इंतज़ार शलगिरी सिंध जो डिप्टी सेक्रेटरी हो। दोस्तनि जो इजलास जो नवाब शाह में त टाइम पीरियड पूरो थियण वारो आहे। अब्दुल जतोई खे 1 साल रिटायरमेंट मां इहो 1 साल वधाए ॾियूं त सिंध जे उस्तादनि जा जेके रहियल मसइला आहिनि उहे मसइला हल थियनि। उन वक़्तु सिंध जो डिप्टी सेक्रेटरी वॾो ॾाओ, वॾो अदीब, वॾो दानश्वर उहो पंहिंजी तक़रीर में बि चवे त 1 कलाक बि गैरैनी तौर ते कंहिंखे बर्दाश्त न कंदासीं। ऐं अॼु उहे अदीब, उहे ॾाओ, उहे दानश्वर 100 काल लफ़्ज़ जे लक़ब मिलण खां पोइ बि जी हुज़ूरी बणी वेठा आहिनि। साईं जीअं चओ तीअं कयूं। अञा बि चवंदा असां मर्कज़ी उहिदेदार आहियूं। अञा बि चवंदा त असां वर्किंग कमेटीअ जो इजलास घुराए आईनी तौर ते असां इलेक्शन कमीशन खे वजूद मांदो आहे। बाबा आईनी तौर ते पीरियड 3 साल थींदो आहे। तव्हांखे 6 साल थी विया मुदे ख़ारिजी जे कॾहिं दवा थो पीए त उनखे रिएक्शन थी करे पई। तव्हांजो पीरियड ख़तमु थी वियो, तव्हांजो कोर्ट आई कोन्हे को। इलेक्शन कमीशन मर्कज़ी वर्किंग कमेटी खे चूंडणी जेका 21 अप्रैल 2024 ते तव्हां वर्किंग कमेटी में न चूंडी ऐं तव्हां वञी काबीना में चूंडी, उनखे दोस्तनि चैलेंज कयो ऐं कोर्ट तव्हांजी ऐं असांजी इलेक्शन कमीशन खे ख़तमु करे जिथां असां रजिस्टर्ड आहियूं उनखे अख्तियार ॾिनो त तव्हां वञी इलेक्शन करायो। ऐं इंडस्ट्रीज डिपार्टमेंट उहा साॻी जन 2021 में इलेक्शन कराई, जंहिंमें तव्हां असां को इलेक्शन खटी उनजे सर्टिफिकेट ते तव्हां उहिदेदार थियो। हाणे चओ दादा असां इंडस्ट्री खे क़बूल करण जे लाइ तयारु न आहियूं। अॻे पीरियड में टेटियल ॿिनि ग्रुपनि हुई। इंतज़ार शलगिरी हिक पासे जो सदर हो, उन पासे जो सेक्रेटरी सिकंदर जतोई हो, हाजी शफी साहब ॿिए पासे हो। ईअं इंडस्ट्री फ़ैसिलो कयो त इलेक्शन कमीशन ॿई ख़तमु। इंडस्ट्रीज कोर्ट अख्तियार ॾिनो इंडस्ट्रीज खे त तव्हां ॿिन्ही ग्रुपनि खां नाला वठी करे इलेक्शन कमीशन जोड़ियो। राति जो उहे अदीब, उहे दानश्वर जेके तंज़ीम खे चवंदा त असांजी माउ आहे, वेईअ जी बाइलाद जोड़ियऊं। इफ़ायतुल्लाह लाशारी इंडस्ट्री डिपार्टमेंट लाड़काणे जो डिप्टी डायरेक्टर हो। उन सां लाड़काणे जे दोस्तनि जी मार्फत तय थी वियो त बाबा हाणे इंडस्ट्री ते हाजी शफी 60 जो कंट्रोल आहे। उन जे चइबा हाणे पाण पेटियल कोन, हाणे सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन नाले सां तंज़ीम रजिस्टर था करायूं, पाण उन जुदा इलेक्शन कराईंदासीं।
उन्हें मुमताज शाह इलेक्शन कमीशन जो चेयरमैन थियो मां ॾिठो त तंजीम टोड़नि पिया बटवाड़ा कयो न मुमताज शाह इस्तीफ़ा ॾे साॻी वरी वर्किंग कमेटी हथ सां करे वरी अची इलेक्शन कमीशन जोड़ायो असां कुर्बानी ॾिनीसीं वरी कोर्ट हर शइ ख़तमु कई हिननि दोस्तनि जो कमु हमेशह इहो आहे हिननि वटि 5-4 माण्हू फेसबुक ते लिखण वारा आहिनि जेकॾहिं कोर्ट अॻे दफ़े हिननि जे हक़ में फ़ैसिलो पई ॾे त हानरेबल हाई कोर्ट ब्रांच सर्किट ब्रांच हैदराबाद ही फ़ैसिलो ॾेई छॾियो इंडस्ट्री हिन जे फेवर में लेटर पई कढे त डायरेक्टर इंडस्ट्रीज़ हे फ़ैसिलो ॾेई छॾियो ही लेटर कढी छॾियो वरी जेकॾहिं हिननि जे हक़ में न आहे इंडस्ट्रीज़ खे बि न मञींदासीं कोर्ट खे बि न मञींदासीं सिंध जा उस्तादो अवां शऊर ॾियण वारा माण्हू आहियो अवां सुजाॻी ॾियण वारा माण्हू आहियो अवां माण्हू में शऊर पैदा करण वारा आहियो अवां माण्हू खे जस ॾींदा आहियो अवां माण्हू खे लाड़ा ॾींदा आहियो अवां माण्हू खे पेचरा ॾींदा आहियो अवां माण्हू खे रस्ता ॾींदा आहियो त हीउ रस्तो सही आहे हीउ रस्तो ग़लति आहे हिन वक़्तु तव्हांजी तंज़ीम ते वार थो थिए तंज़ीम खे ॿिनि हिसनि में विरहाइण जी कोशिशि थी थिए सिंध जो प्राइमरी उस्ताद पंहिंजे उस्तादनि में इहो रूह फूके ग़लति ऐं सही खां उनखे आगाह करे त जेका इलेक्शन कमीशन कोर्ट ऐं इंडस्ट्री जे मार्फत आहे उहा ई बहितर आहे जंहिंजो चेयरमैन अब्दुल ख़ालिक भगवान आहे जंहिंजो वाइस चेयरमैन मंजूर अहमद चांडियो आहे सेक्रेटरी सईद मुमताज शाह आहे ऐं उन इलेक्शन में हिसो वठी करे पंहिंजी तंज़ीम खे मुंतज़िम कयो जेके इहे कंदा इन्हनि खे सिर्फ़ु गुरू पालाइणो आहे इनके सिर्फ गुरु बनाणो आहे इनके सिर्फ पंहिंजी ज़ाती न आहे इन्हनि वटि उहिदा आहिनि हर शइ आहे जेकॾहिं तंज़ीम सां सचा आहिनि तंज़ीम सां ख़ैर को आहिनि त अचनि जेको इंडस्ट्रीज़ ऐं कोर्ट जे तरफ़ां हुकुम थियल आहे उन इलेक्शन में हिसो वठनि असां हुन सां मुक़ाबिलो करण जे लाइ तयारु आहियूं असां मैदान में छॾियो ई कोन्हे को हाजी इब्राहिम जखराणी चवंदो त सीनो सीरे सां मिलाए मुक़ाबिलो कंदासीं मां हिन प्लेटफॉर्म ते उनखे चैलेंज थो कयां त तव्हां अचो जे इलेक्शन कमीशन में हिसो वठो हाजी शफी सजो सिकंदर जदोई अतीक रहमान सोलंकी तव्हां सां सीनो सीने मिलाए मुक़ाबिलो कंदा मैदान में ईंदा कोन्हे खोड़ सारियूं ॻाल्हियूं दोस्तनि कयूं पहिरियों हिकिड़े दोस्त तक़ीर में चयो त गंढे ने सारो ॾींहुं छिनण मूं न सिखिया असांखे तव्हांजे अहसासनि जज़्बनि जो क़दुरु आहे असां हमेशह ई कढियो आहे असां कॾहिं बि सिबो न आहे असां हमेशह तंज़ीम खे जोड़ण जी ॻाल्हि कई आहे कॾहिं बि तंज़ीम खे टोड़ण जी ॻाल्हि न कई आहे ॿिए हिकिड़े दोस्त रिंद साहब तमामु जाम अंदाज़ सां ॻाल्हायो साईं चयो त हेॾी सारी फ़ौज अपॉइंटमेंट थी आहे 1952 बि पाण 1.25 लख हुयासीं हिन मुल्क बि 1.25 लख हुया साईं जॾहिं तंज़ीम पंहिंजी रजिस्टर थी 1951 में उन वक़्तु सिंध में प्राइमरी उस्तादनि जो तइदाद 8000 हो जमाली साहब 1974 में जॾहिं तंज़ीम जी सदारत छॾी अलाह खे प्यारो थियो ऐं उन खां पोइ हाजी अलाह रखो उमरानी आयो उन वक़्तु पंहिंजी तंज़ीम जी जेका मेंबर साथी उहा 18,000 मेंबर साथी उन खां पोइ जॾहिं अब्दुल जतोई चावरी साहब खां पोइ जॾहिं पेटेल जो इक़्तिदार संभालियो साईं सलीम मुल्कणी खे यादि हूंदो 28,000 सिंध जा प्राइमरी उस्ताद हुया वरी जॾहिं हाजी अब्दुल जतोई 15 दिसंबर 1994 में रिटायर कयो तो उन वक़्तु सिंध जा प्राइमरी उस्ताद 1.25 लख प्राइमरी उस्ताद 1,24,000 प्राइमरी उस्ताद उहे कीअं वधिया अपॉइंटमेंट थींदियूं रहियूं ऐं पेटीएल 12 साल जो जेको उन वक़्तु रिपोर्ट पेश कई अब्दुल जतोई कादर बख्श तालवाणी 38,000 प्राइमरी उस्ताद जेके अपॉइंटमेंट थिया उहे सिंध में उस्ताद जी औलाद खे 38,000 पंहिंजे 12 साल जे पीरियड में 38,000 उस्ताद जी औलाद खे टीचर्स कोटा जे हिसाब सां नौकरी मिली 2019 ताईं जेका असांजी फिगर हुई उहा असांजी 72,000 असांजा प्राइमरी उस्ताद हुया सेक्शन जेका असांजी पोस्ट हुई उहा 1,07,000 असांजी सेक्शन पोस्ट हुई ऐं हाणे जेके असांजा प्राइमरी उस्ताद आहिनि हाणे असां 1.25 लख क्रॉस करे चुका आहियूं त वक़्तनि ब वक़्तनि असांजी स्टैंड घटि बि आहे त असांजी वधंदी बि ईंदी रही आहे त असां कॾहिं बि जेको पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खां परे न आहियूं हुया दोस्तनि ॻाल्हि कई त हेड़ा जेतिरा असां कया आहिनि पेटीएम जे वेझे मालीअ खे ॾिसो
पेटे जो रिकॉर्ड खणो त 82 को 94 को जहिड़ो ई कोन थियो हाजी शफी मोहम्मद सठियो अगो में हवा थी रो पेटे ना तो बड़े सगीर में लाख मार्च वारो अमल पेटे लो हाजी एतरी में जतो जे दौर में मोरे का कराची में लाख मार्च कयो पर है ना बीमार मानो है पेटे लो की तारीख खणो त घट में घट 5-6 दफा उस्ताद जे हक ने लाए ओ बेनजीर की मज़ार का लतीफ की नगरी का ए जो कोई न सही जोक जी जगह का पेरे 5-6 दफा लाख मार्च कयो हकीकत में के सेहत भी जा कोन पई असा हमेशा ऑफिसर दा बढ़िया असा हमेशा ऑफिसर ने सवाल वोट कयो उस्ताद जो जने सा केस पेश कयो असा वे काउ मांगो तू मामा करे कोटाई पास नहीं क्यों हमेशा ठके मसला रखा पर हमेशा सही मुखालफत थी जा जदे निकलूं था तो जो हाजी शक्तियों से कदर जो तो छोटा निकल मरकज वाला अरे वाह मरकज वाला को कम करने जाए तैयारी कोन के पूरे फेसबुक ते दानश्वर हाजी लाइ वाला छाता लिखना सजे लाइ छाता लिखने सिंधु जा उस्तादो हिकड़ो दफो हाजी शक्ति सच्चे अतिक्रमण सोलंकी सिकंदर जतवे के खिदमत जो मौको दियो ताजा मसला कामूरन को ठके ठोकिया असा उस्ताद ने अगवाणी सोरे के ढाई साहब ने बुझायो हाजी साहब जी जदो जदी आया सा जा सोफा दी नाता सोरो के मिलो सर्विस इंस्पेक्टर जो मसलो हाजी साहब के 8-9 महीना कराची रहे पेवा ऐ उतरा केतरा कागज पर गड़ जान समरी तैयार किया ऐ वो बिसंद जो उस्ताद के असा की कीमत दी हो तो सवाटी न दीदा टाइम भी तमाम खणी ओताया कमिया साईं सरमद जी मेहरबानी जो मारी यहां ते उसो नहीं ये साईं या कुर्ब पर साईं के एतबार थोड़ी आ रहा यो यकीन थोड़ी आ रहा यो भरोसो थोड़ी आ रहा त एकड़ो दफो असा के ता दोस्त आणियो वाके असा के जातो हण बीदो आ लम पटन बीदो आ अंतरी हण बीदिया फेरा उछल बीदो आ त ऑफिसर के ऑफिस को फायर करी तालो बीदो इंशाअल्लाह अकबो त जिक्र शेर जो धारे अकबो हर देव ऐं राका सके मारे अकबो ए मंज़र मक़सूद तो सा वचन हर हाल में वायदे के पाड़े अकबो